ओम शांति। अधूरी वाली तारीख 28/4/2025। मीठा मीठा बाप तरह चवंदा मीठी मीठी ॿार तव्हांजो प्यार विनाशी शरीरनि सां न हुजिणो खपे। हिकु विदेही बाप सां प्यार हुजे करो। देह खे ॾिसंदे वे बि न ॾिसो। बाबा चवंदा देह खे ॾिसंदे वे बि न ॾिसो। प्रश्न आहे बुद्धि खे स्वच्छ ठाहिण जो पुरुषार्थ छा आहे? स्वच्छ बुद्धि जी निशानी छा हूंदी आहे? उत्तर आहे देही अभिमानी ठहिण सां ई बुद्धि स्वच्छ थींदी वेंदी आहे। अहिड़ा देही अभिमानी ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झी हिकु बाप खे प्यार कंदा आहिनि। प्यार सां बाप सां ई ॿुधंदा, लेकिन जो मूंडमती हूंदा न उहे देह खे प्यार कंदा आहिनि, देह खे ई श्रृंगारंदा आहिनि। ओम शांति। ओम शांति कंहिं चयो ऐं कीअं ॿुधियो? ॿियनि सत्संगनि में त जिज्ञासु ॿुधंदा आहिनि, महात्मा व गुरु आदि ॿुधाईंदा आहिनि, ईअं चईंदा आहिनि। हिते परमात्मा ॿुधाईंदा आहिनि ऐं असां आत्मायूं ॿुधंदा आहियूं। नई ॻाल्हि आहे न, देही अभिमानी थियणो पए। कई हिते बि देह अभिमान थी करे वेहींदा आहिनि। तव्हां ॿारनि में खे देही अभिमानी थी वेहणो खपे। मां आत्मा हिन शरीर में विराजमान शिव बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि, इहे बुद्धि में सुठी रीति यादि रहणो खपे। मुंहिंजे आत्मा जो कनेक्शन बाबा सां आहे, परमात्मा सां गॾु आहे। परमात्मा अची करे हिन शरीर द्वारा असांखे ॿुधाईंदा आहिनि। इहे दलाल थी वियो न, तव्हांखे सम्झाइण वारो उहो आहे, उन्हनि सां ई वरसो उहो ई, इन्हनि खे बि वरसो उहो ॾींदा आहिनि, त बुद्धि उन तरफ़ वञणी खपे। सम्झो बाप जा 5-7 ॿार आहिनि, उन्हनि जो बुद्धि योग बाप तरफ़ रहंदो न। श्री बाप सां वरसो मिलणो आहे, भाइयुनि सां वरसो न मिलंदो आहे, वरसो हमेशह बाप सां मिलंदो आहे। आत्मा खे आत्मा खां वरसो न मिलंदो। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा जे रूप में असां सभु बाबा आहियूं। असां सभु आत्माउनि जो कनेक्शन हिकु परम पिता परमात्मा सां गॾु आहे। उहे चईंदा आहिनि मामेकम यादि करो, मुंहिंजे हिकु सां गॾु प्रीत रखो, रचना सां गॾु मन रखो, देही अभिमानी ठहो। मुंहिंजे सवाइ ॿियो कोई देहधारियुनि खे यादि कंदा आहियो, हिनखे चइबो आहे देह अभिमान। भल हीअ देहधारी तव्हांजे साम्हूं आहे, परंतु तव्हां इन्हनि खे न ॾिसो। बुद्धि में यादि रहणी खपे उन्हनि जी। उहो त सिर्फ़ु चइण मात्र भाई चई छॾंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा असां आत्मायूं आहियूं, परम पिता परमात्मा जी संतान। वरसो परमात्मा बाप सां मिलंदो आहे। उहो बाप चईंदा आहिनि तव्हांजो लव मुंहिंजे हिक सां गॾु हुजिणो खपे। मां ई अची करे तव्हां आत्माउनि जी पाण सां गॾु सगाई कराईंदो आहे, देहधारियुनि सां सगाई न आहे। ॿियो जो बि संबंध आहे उहो देह सां आहे। हितां जो संबंध आहे, ॿिया जो बि संबंध आहिनि उहे देह जा, हितां जा संबंध आहिनि। हिन समय तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। असां आत्मा बाप सां ॿुधंदा आहियूं, बुद्धि बाप तरफ़ वञणी खपे। बाबा हिननि जे बाजू में वेहींदा आहिनि, असांखे नॉलेज ॾींदा आहिनि। हुननि पंहिंजे शरीर जो लोन वरितो आहे। आत्मा हिन शरीर रूपी घर में अची करे पाठ ॿुधाईंदी आहे, जीअं की उहा पंहिंजे खे अंडर हाउस अरेस्ट करे ॾींदी आहे पाठ वॼाइण लाइ। आहे त फ्री, परंतु हिन में प्रवेश करे पंहिंजे खे हिन घर में बंदि करे छॾंदी आहे, बंदि करे पाठ वॼाईंदी आहे। आत्मा ही हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, पाठ वॼाईंदी आहे। हिन समय जो जेतिरी देही अभिमानी रहंदा उहो उच्च पद पाईंदा। बाबा जे शरीर सां तव्हांखे प्यारु न हुजिणो खपे, रिंचक मात्र बि न। इहो शरीर त कोई कम जो न आहे न। मां हिन शरीर में प्रवेश कंदो आहियां सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ, है न। मां हिन शरीर में प्रवेश कंदो आहियां सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ। ॾिसो, वैसे त असांजी आत्मा त अंदरि बंदि थी वई आहे, उहो त हाणे हिकु बार अचण खां पोइ निकिरंदी जॾहिं शरीर छॾण जो समय ईंदो। लेकिन शिव बाबा जी आत्मा त फ्री आहे न, जॾहिं अचे जॾहिं वञे। ब्रह्मा बाबा जे शरीर में हाणे बि सूक्ष्म शरीर में अची करे पाठ वॼाईंदी आहे न शिव बाबा जी आत्मा। त बाबा चवनि था कि लेकिन असांखे यादि शिव बाबा खे करिणो आहे, ब्रह्मा बाबा जे शरीर खे ॾिसजे हुए बि।
मां हिन शरीर में प्रवेश करणो आहे सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण लाइ। ये रावण राज्य परायो देश आहे। रावण खे जलाईंदा आहिनि परंतु सम्झंदा न आहिनि। चित्र आदि जो बि ठाहींदा आहिनि उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि, बिल्कुलु ई मूंडवती आहिनि। रावण राज्य में सभु मूंडमती थी वेंदा आहिनि। देह अभिमान आहे न, तुच्छ बुद्धि थी विया आहिनि। बाप चवंदा आहिनि मूंडमती जो हूंदो उहो देह खे यादि कंदा रहंदा, देह सां प्यार रखंदा। स्वच्छ बुद्धि जो हूंदो उहो पंहिंजी खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे परमात्मा सां ॿुधंदा रहंदा। इन में ई महिनत आहे। स्वच्छ बुद्धि जो हूंदा उहो पंहिंजी खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करे परमात्मा सां ई ॿुधंदा रहंदा। इहे त बाप जो रथ आहे। ॾाॾनि जो हिननि सां प्यारु हूंदो आहे। जीअं हुसैन जो घोड़ो हूंदो आहे न, हुनखे केतिरो सजाईंदा आहिनि। हाणे महिमा त हुसैन जी आहे, घोड़े जी त को ॻाल्हि कोन्हे। ज़रूरु मनुष्य जे तन में हुसैन जी आत्मा आई, उहा हिन ॻाल्हियुनि खे न सम्झंदा आहिनि। हाणे इन्हनि खे चइबो आहे स्वराज्य अश्वमेघ अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ जो बाबा अची करे रची थी। अश्व नाम ॿुधी करे उन्हनि पोइ घोड़े सम्झी वरितो आहे, इन करे उहो घोड़े खे मञंदा आहिनि, उन्हनि खे स्वाहा कंदा आहिनि। इहे सभु कहानियूं भक्ति मार्ग जी आहिनि। हाणे तव्हां हसीन ठाहिण वारे मुसाफ़िर जो, हाणे हसीन ठाहिण वारो संजी आत्मा खे मुसाफ़िर त इहो आहे न, हुसैन जी आत्मा परमात्मा आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां पहिरियों गोरा हुयासीं, पोइ सावरा ठहिया आहियूं। जो बि आत्मायूं पहिरियों ईंदियूं आहिनि त पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में ईंदियूं आहिनि। बाबा अची करे असांखे हसीन अर्थात सुंदर ठाहे ॾींदा आहिनि। जो बि धर्म स्थापनार्थी ईंदा आहिनि उहे सभु हसीन आत्मायूं हूंदियूं आहिनि। पोइ कामचिता ते वेही कार्य थी वेंदियूं आहिनि। पहिरियों सुंदर पोइ श्याम ठहींदियूं आहिनि। इहे नंबर 1 में पहिरियों ईंदा आहिनि त सभिनि खां जास्ती सुंदर ठही ईंदा आहिनि ब्रह्मा बाबा। इन लक्ष्मी नारायण जहिड़ो नेचुरल सुंदर तो कोई आहे न। हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो नेचुरल सुंदर त कोई आहे न। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। पर क्रिश्चन माण्हू भारतवासियुनि सां सुंदर आहिनि, शुजी उन तरफ़ रहण वारा आहिनि, परंतु सत्युग में त नेचुरल ब्यूटी आहे। आत्मा और शरीर ॿई सुंदर आहिनि। हिन समय सभु पतित सावरा आहिनि। पोइ बाप अची करे तव्हां सभिनि खे सुंदर ठाहींदा आहिनि। पहिरियों पतित हुया, हाणे बाबा असांखे सुंदर ठाहिनि था। पहिरियों सतो प्रधान आत्मा हूंदी आहे, पोइ उतरदे कामचिता ते वेही कारा थी वेंदा आहिनि। हाणे बाबा आया आहिनि सभी आत्माउनि खे पवित्र ठाहिणु। बाप खे यादि करण सां तव्हां पावन थी वेंदव। त यादि करिणो आहे हिक खे, देहधारियुनि सां प्रीत न रखणी आहे। बुद्धि में ई रहे असां आत्मा हिकु बाप जा आहियूं, उहो ई सभु कुझु आहे। हिननि अखियुनि सां ॾिसण वारा जो बि आहिनि उहे सभु विनाश थी वेंदा। इहे अखियूं बि ख़तमु थी वेंदियूं। परमपिता परमात्मा खे त त्रिनेत्री चइबो आहे न, उन्हनि खे ज्ञान जो टियों नेत्र आहे। त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ, इहे टाइटल उन्हनि खे मिलियल आहे। हाणे तव्हांखे टिनी लोकनि जो ज्ञान आहे, पोइ तव्हां इहो गुम थी वेंदव। जंहिंमें ज्ञान आहे उहो अची करे ॾींदा आहिनि तव्हांखे। बाप 84 जन्मनि जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां हिन शरीर में प्रवेश करे आयो आहियां तव्हांखे पावन ठाहिणु। मूंखे यादि करण सां ई पावन ठहींदव। ॿियो कोई खे यादि कयो त सतो प्रधान ठही न सघंदव। पाप कटजंदा न त चईंदा विनाश काले विपरीत बुद्धि। मनुष्य त ॾाढा अंधश्रद्धा में आहिनि, देहधारियुनि में ई मोह रहंदो आहे। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे, हिक में ई मोह रखिणो आहे, ॿिए कोई में बि मोह न रखो। अगरि मोह हूंदो त गोया बाप सां विपरीत बुद्धि। बाबा केतिरो सम्झाईंदा आहिनि कुझु बाप खे यादि करो। इन में महिनत आहे। तव्हां चईंदा बि आहियो सभु पतितनि खे अची करे पावन ठाहियो, बाबा ई पावन ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि जो 84 जन्मनि जी हिस्ट्री जोग्राफी बाबा सम्झाईंदा आहिनि असां ॿारनि खे।
उहो त सहज आहे न, बाक़ी यादि जी डिफ़िकल्ट सब्जेक्ट आहे। बाबा सां गॾु योग रखण में कोई बि होशियारु न आहे। बाबा सां गॾु योग रखण में कोई बि होशियारु न आहे। बाबा चवनि था जो ॿार यादि में होशियारु न आहिनि उहे जीअं पंडित। बाबा सां गॾु योग रखण में कोई बि होशियारु न आहे। ज्ञान में भल केतिरा बि होशियारु हुजनि, यादि में न रहंदा आहिनि त उहो पंडित आहिनि। बाबा पंडित जी कहानी ॿुधाईंदा आहिनि, जेके ॿुधायो उहो त परमात्मा जी यादि में रही पार थी वियो। पंडित जो दृष्टांत बि तव्हांजे लाइ आहे। बाबा खे तव्हां यादि करो त पार थी वेंदो। सिर्फ़ु मुरली में तिखा हूंदव त पार न वञी सघंदव। यादि जे सवाइ विक्रम विनाश न थींदा। इहे सभु दृष्टांत ठाहियल आहिनि। बाबा वेही यथार्थ रीति सम्झाईंदा आहिनि न, उन्हनि खे निश्चय वेही रहियो। बाबा वेही यथार्थ रीति सम्झाईंदा आहिनि। यादि जे सवाइ बाबा चवनि था पंडित जो मिसाल त दृष्टांत। बाप वेही यथार्थ रीति सम्झाईंदा आहिनि हर ॻाल्हि असांखे। उन्हनि खे निश्चय वेही जंहिं पार कयो उन्हनि खे निश्चय वेही वियो। हिकु ॻाल्हि पकड़े वरिती कि परमात्मा खे यादि करण सां पार थी वेंदासीं। सिर्फ़ु ज्ञान हूंदो, योग न, त उच्च पद बि न पाईंदासीं। त उन्हनि हिकु ॻाल्हि पकड़े करे बाबा जी यादि में पार थी विया। अहिड़ा ॾाढा आहिनि यादि में न रहंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे ई हिते यादि जी। ॾाढा सुठी सर्विस करण वारा परंतु बुद्धि योग ठीकु न हूंदो त फसी वेंदा न। ॾाढा सुठी सर्विस करण वारा ॿार बि हूंदा आहिनि, परंतु बुद्धि योग ठीकु न हूंदो त फसी वेंदा। इन करे पंहिंजो बुद्धि योग असांखे सदा ठीकु रखिणो। असांजो बुद्धि योग बाबा सां गॾु हूंदो त असां किथे बि फसी न सघंदासीं। न त दुनिया में त ॾाढी रंग बिरंगी चीजूं आहिनि। कॾहिं कॾहिं प्रकृति जो अहिड़ो नज़ारो बि हूंदो आहे जो बि असांखे आकर्षित करे रोके छॾींदो आहे। हीअ बि माया जो रूप हूंदो आहे न। बाबा चवनि था कि ॾाढा सुठा सर्विस करण वारा आहिनि, परंतु बुद्धि योग ठीकु न आहे त किथे न किथे सर्विस ॾींदे फसी वेंदा आहिनि। योग वारो कॾहिं देहाभिमान में न फंसदो। अशुद्ध संकल्प न ईंदा। यादि में कचो हूंदो त तूफ़ान ईंदा। योग सां कर्मेंद्र हिकदमि वश थी वञनि। बाबा राइट या रॉन्ग सम्झण जी बुद्धि बि ॾिनी अथई। ॿियनि जी देह तरफ़ बुद्धि वञण सां विपरीत बुद्धि विनशंती थी वेंदी आहे। ॿियनि जी देह तरफ़ बुद्धि वञण सां विपरीत बुद्धि विनशंती थी वेंदा आहिनि। त असांखे जो बाबा राइट और रॉन्ग जी बुद्धि ॾिनी अथई, इन करे चइजो न श्रीमत असांजी बुद्धि में सदा रहे। संकल्प ईंदा, बुद्धि यथार्थ जजमेंट कंदी, परंतु असांखे अहिड़ो शुद्ध ठाहिणो आहे कि संकल्प बि न अचे। ज्ञान अलॻि, योग अलॻि। योग सां हेल्थ, ज्ञान सां वेल्थ मिलंदी आहे। योग सां शरीर जी आयु वधंदी आहे न। आत्मा त नंढी वॾी थींदी न आहे। आत्मा चईंदी मुंहिंजी शरीर जी आयु वॾी थींदी आहे। हाणे आयु नंढी आहे, पोइ अधु कल्प जे लाइ शरीर जी आयु वॾी थी वेंदी। असां सतो प्रधान थी वेंदासीं। आत्मा पवित्र ठहींदी आहे। सॼो मदार आत्मा खे पवित्र ठाहिण जो। पवित्र न त पद बि न पाए सघंदा। माया चाट रखण में ॿारनि खे सुस्त ठाहे ॾींदी आहे। ॿार खे यादि जी यात्रा जो चाट ॾाढो शौक़ सां रखिणो खपे। ॾिसणो खपे असां बाप खे यादि कंदा आहियूं या कोई मित्र संबंधी आदि तरफ़ ॿुधी वेंदी आहे। सॼे ॾींहं में यादि कंहिंजी रही अथवा प्रीत कंहिंसां गॾु रही, केतिरो टाइम वेस्ट कयो, पंहिंजो चाट रखिणो खपे। परंतु कोई में ताक़त न आहे जो चाट रेगुलर रखी करे हलनि, है न। कोई विरलो रखी सघंदो आहे।
माया पूरो चार्ट रखण न ॾींदी आहे, हिकदमि सुस्त ठाहे ॾींदी आहे, चुस्ती निकिरी वेंदी आहे, सुस्त ठाहे ॾींदी आहे। त पंहिंजो चार्ट रखो असांखे सॼे ॾींहं में यादि कंहिंजी रही अथवा प्रीत कंहिंसां गॾु रही, केतिरो टाइम वेस्ट कयो। त लवी बाबा चई न चार्ट रखो, केतिरा शुभकामना रही सर्व जे प्रति, केतिरी दुआयूं ॾिनियूं, दुआयूं वरितियूं। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, मां त सभी आशिक़नि जो माशूक़ आहियां न, त माशूक़ खे यादि करणो खपे। माशूक़ बाप चईंदा आहिनि त अधु कलाक यादि कयो, हाणे मां चईंदो आहियां मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा, जेकी विधि बाबा ॿुधाईंदा आहिनि। अधु कलाक त असां पंहिंजे अनुसार यादि कयो, हाणे बाबा जो विधि ॿुधाइनि था उन अनुसार यादि करो। अहिड़े बाप जो सुख ॾियण वारो आहे, केतिरो यादि करणो खपे उनखे। ॿियनि खे सभु दुख ॾियण वारा आहिनि, उहो त कोई कमु अचण वारा न आहिनि। अंत समय हिकु परमात्मा बाप ई कमु ईंदो। अंत जो समय हिकु हद जो हूंदो, हिकु बेहद जो हूंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि सुठी रीति यादि कंदा रहंदा त अकाली मृत्यु न थींदी, तव्हांखे अमर ठाहे ॾींदसि। पहिरियों त बाप जी साथी प्रीत बुद्धि खपनि, कोई जे बि शरीरनि सां गॾु प्रीत हूंदी त किरी पईंदसि, है न। इन करे बाबा सां प्रीत रखो, फेल थी वेंदा, चंद्रवंशी में हली वेंदा। स्वर्ग सत्युगी सूर्यवंशी राजाई खे चइबो, है न। बाबा चवंदा आहिनि कोई जे बि शरीर सां गॾु प्रीत हूंदी त किरी पईंदा, फेल थी वेंदा, चंद्रवंशी में हली वेंदा। स्वर्ग सत्युगी सूर्यवंशी राजाई खे चइबो। त्रेता खे बि स्वर्ग न चईंदासीं। जीअं द्वापर ऐं कलयुग आहे त कलयुग खे रौरव नर्क तमो प्रधान चइबो आहे न। द्वापर खे एतिरो न चईंदासीं, पोइ तमो प्रधान सां सतो प्रधान ठहिण लाइ यादि खपे। जीअं द्वापर ऐं कलयुग आहे त कलयुग खे रौरव नर्क चईंदासीं, तमो प्रधान। द्वापर खे एतिरो न चईंदासीं कि पोइ तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिण जो चार्ट रखिणो आहे। ख़ुदि बि सम्झंदा आहिनि असांजी फलाणी सां ॾाढी प्रीत आहे, हुनजे आधार बग़ैर असांजो कल्याण न थींदो। हाणे अहिड़ी हालत में अगरि मरी वञूं त छा थींदो? विनाश काले विपरीत बुद्धि विनशंती थींदा। बाबा जे सवाइ असांजो कोई बि कल्याण न करे सघंदो, है न। जॾहिं बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा खे यादि न करो त बाक़ी सभिनि खे यादि करण सां छा फ़ाइदो? धूल छाई पद पाईंदा। अॼुकल्ह दुनिया में फैशन जी बि ॾाढी मुसीबत आहे। पंहिंजे ते अधिक आशिक़ करण लाइ शरीरनि खे केतिरो टिप टॉप कंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार कंहिंजे बि नाम रूप में न फसो। लक्ष्मी नारायण जी ड्रेस ॾिसो केतिरी रॉयल आहे, उहा आहे ई वैश्यवालय। इहो आहे वैश्यालय, न देवताउनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि असां वैश्यालय में रहण वारा आहियूं। असां नीच पापी कामी क्रोधी आहियूं। अॼुकल्ह त फैशन जी बि अहिड़ी मुसीबत आहे, सभिनि जी नज़र हली पवंदी आहे, पोइ पकिड़े करे भॼी वेंदा आहिनि। सत्युग में त क़ाइदे से चलन हलंदी आहे न, हुते त नेचुरल ब्यूटी आहे न। अंधश्रद्धा जी त ॻाल्हि न आहे। हिते त ॾिसण सां दिलि लॻी वेंदी, पोइ बेधर्म वारनि सां बि शादी करे वठंदा आहिनि। हाणे तव्हांजी आहे ईश्वरीय बुद्धि, पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि बाबा जे सवाइ कोई ठाहे न सघंदा। उहा आहे रावण संप्रदाय। तव्हांजी आहे हाणे राम संप्रदाय। पांडव ऐं कौरव हिकु ई संप्रदाय जा हुया। बाक़ी यादव आहिनि यूरोप वासी। गीता में गीता सां कोई बि सम्झंदा न आहिनि कि यादव यूरोप वासी आहिनि। उहो त यादव संप्रदाय पोइ हिते चई ॾींदी। बाप बि सम्झाईंदा आहिनि यादव आहिनि यूरोप वासी, है न। बाबा चईंदा आहिनि कि यादव केरु आहिनि? यूरोप वासी। उहो त यादव संप्रदाय बि हिते चई ॾींदा आहिनि।
जे यादव यूरोपवासी जे पंहिंजे विनाश जे लाइ इहे मूसल आदि ठाता। पांडवनि जी विजय थींदी आहे, उहे वञी करे स्वर्ग जा मालिक ठहींदा आहिनि। परमात्मा ई अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि न। शास्त्रनि में त ॾेखारियो आहे पांडव गली मरिया, कुझु बि सम्झंदा न आहिनि, पथर बुद्धि आहे न। ड्रामा जे राज खे जरा बि ॼाणंदा न आहिनि। बाबा वटि ॿार ईंदा आहिनि, चईंदा आहिनि भल जेवर आदि पायो, चईंदा आहिनि बाबा हिते जेवर आदि शोभदा थिया, पतित आत्मा पतित शरीर खे जेवर शोभदा। हुते त असां हिन जेवर आदि सां सॼल रहंदासीं, था धन हूंदो, सभु सुखी सुखी आहे न। भले हुते फील थींदो आहे इहे राजा आहे, असां प्रजा आहियूं, परंतु दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। हिते अनाज आदि न मिलंदो आहे त मनुष्य दुखी थी वेंदा आहिनि। हुते त सभु कुझु मिलंदो आहे। दुख अक्षर मुख सां निकिरंदो ई न सत्य में। हिते ॾिसो भल जेका साहूकार आहिनि उन्हनि खे त कहिड़ी फर्स्ट क्लास चीज़ियूं आहिनि, लेकिन जेका ग़रीब आहिनि उन्हनि खे खाइण लाइ ई न आहे, ईअं न हूंदो हुते। हुते सभु प्रकार जो सुख सभिनि खे हूंदो। हा, बाक़ी इहा नॉलेज हूंदी कि इहे महाराजा आहे, इहे राजा आहे, इहे प्रजा आहे, इहे दास दासियूं आहिनि। दुख अक्षर मुख सां निकिरंदो न, नाम ई आहे स्वर्ग। यूरोपियन वासी उनखे पैराडाइज़ चईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि हुते गॉड गॉडेस रहंदा हुआ, इन करे उन्हनि जे चित्र बि ॾाढा ख़रीद कंदा आहिनि। परंतु उहो स्वर्ग पोइ वियो काॾे, कंहिंखे पतो न आहे। तव्हां हाणे ॼाणंदा इहे चकर फिरंदो ई रहंदो आहे, नई सो पुराणी, पुराणी सो नई ठहींदी आहे। देही अभिमानी ठहिण में ॾाढी महिनत आहे। तव्हां देही अभिमानी ठहिण सां हिन अनेक बीमारी आदि सां बि छुटिजी वेंदा। बाबा खे यादि करण सां ऊच पद पाए वठंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़े बि देहधारी खे पंहिंजो आधार न ठाहिणो आहे, शरीरनि सां प्रीत न रखणी आहे, दिलि जी प्रीत हिकु बाप सां रखणी आहे। शरीरनि सां प्रीत न रखणी आहे, दिलि जी प्रीत हिकु बाप सां ई रखणी आहे। कंहिंजे बि नाम रूप में न फसणो आहे, यादि जो चार्ट शौक़ सां रखिणो आहे, इन में सुस्ती न रखणी आहे, ठाहिणो आहे। चार्ट में ॾिसणो आहे मुंहिंजी बुद्धि कंहिंजी तरफ़ वेंदी आहे, केतिरो टाइम वेस्ट कंदा आहियूं। सुख ॾियण वारे बाबा केतिरो समय यादि रहंदो आहे। गृहस्थ वरदान आहे, गृहस्थ व्यवहार में ऐं ईश्वरीय व्यवहार ॿिन्हिनि जी समानता द्वारा सदा हल्का ऐं सफल ठहो। सभी ॿारनि खे शरीर निर्वाह ऐं अंतिम आत्मा निर्वाह जी डबल सेवा मिली आहे, लेकिन ॿई ही सेवा में समय जो शक्तियुनि जो समान अटेंशन खपे। हिन जास्ती असां लौकिक में बिजी आहियूं, ईश्वरीय सेवा भुलिजी वञो न। असांखे ॿिन्हिनि सेवा में अटेंशन खपे। यदि श्रीमत जो काटो ठीकु आहे त ॿई साइड समान हूंदा, लेकिन गृहस्थ शब्द चईंदे ई गृहस्थी ठही वेंदा आहियूं त बहानेबाजी शुरू थी वेंदी आहे। इन करे गृहस्थी न चओ, सदा ख़ुदि खे ट्रस्टी चओ। इन स्मृति सां गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए ईश्वरीय व्यवहार न, इन स्मृति सां असांखे गृहस्थ व्यवहार ऐं ईश्वरीय व्यवहार ॿिन्ही में समानता रखो त सदा हल्का ऐं सफल रहंदा। कहिड़ी स्मृति सां कि मां ट्रस्टी आहियां, मुंहिंजो हिते कुझु आहे न, मां हिते चाहे गृहस्थी में जो आत्मायूं आहिनि उन्हनि जी बाबा जी श्रेष्ठ मत ते पालना करण वारो आहे, चाहे ईश्वरीय व्यवहार, चाहे ईश्वरीय परिवार आहे, उते बि मूंखे जो सेवा आहे, जो मूंखे कार्य आहे, मां उते
बाबा जी याद में रही करे ट्रस्टी थी करे कंदमि। त अगरि ट्रस्टी शब्द यादि रहंदो त सदा हल्का ऐं सफल रहंदा। स्लोगन आहे फर्स्ट डिवीजन में अचण लाइ कर्मेंद्री जी माया जी ठो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति से सदा विजयी ठो। असांजी शिव शक्ति जे कंबाइंड रूप जो यादगार सदा पूजा हूंदी आहे। पंहिंजी शिव शक्ति जे कंबाइंड रूप जो यादगार सदा पूजा हूंदी आहे। शिव शक्ति सां अलॻि न आहे। शिव शक्ति सां शक्ति शिव सां अलॻि न आहे। शिव शक्ति सां अलॻि न आहे। अहिड़े कंबाइंड रूप में रहो। हिन स्मृति खे सहज योगी चइबो आहे। योग लॻाइण वारा न लेकिन सदा कंबाइंड अर्थात साथ रहण वारा। सदा कंबाइंड अर्थात साथ रहण वारा। जो वाइदो कयो साथ रहंदासीं, साथ जींदासीं, साथ हलंदासीं, उहो वाइदो पक्को यादि रखो न। उहो वाइदो सदा मन में पक्को यादि रखो। साथ रहंदासीं, साथ जींदासीं, साथ ई हलंदासीं। अच्छा, ओम शांति। त बाबा असांखे छा चयईं, चार्ट रखो, यादि जो चार्ट रखो, है न। ये असांखे ध्यानु रखिणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। कहिड़े बि देह ख़ुदि जी देह सां बि असांखे ममत्व न हुजणो। ख़ुदि जी देह में बि कुझु थिए थो छा थो, उहो बि असां ट्रस्टी आहियूं। बाबा खे ॿुधायो जो बि करिणो आहे, ट्रीटमेंट दवाई वठो बसि। ॿियनि जी प्रीत देह सां बि असांखे प्रीत न रखणी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।